अस्सलाम वालेकुम दोस्तों, मोहम्मद यूसुफ यूट्यूब चैनल में अवांजो मां भलीकार कयां थो। जीअं त दोस्तों अॼुकल्ह तव्हां ॾिठो वियो आहे त नौजवान अक्सर जेको आहे शॉर्टकट तरीक़े सां पैसे कमाइण जे चकर में आहिनि। अहिड़ी तरह ई असांखे जेके असांजा नौजवान पढ़ियल लिखियल जेकॾहिं का सुठी रिकॉर्डिंग करे सघनि था, जेकॾहिं हुन कंप्यूटर जा ॼाणू आहिनि, उहे यूट्यूब ते चैनल ठाहे करे पैसा कीअं कमाए सघनि था। हिन वक़्तु असांजो दोस्त निसार अहमद कोलाची साहब असां सां मौजूदु आहिनि, जंहिंजो कोलाची टीवी नाले सां यूट्यूब चैनल बि आहे। तव्हां कोलाची टीवी नाले बि चैनल खे सब्सक्राइब कंदा, साईं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेके पढ़ियल लिखियल नौजवान आहिनि, सुठो मोबाइल इंटरनेट मौजूदु आहे, उहो यूट्यूब चैनल उहो कीअं तयारु थिए। साईं पहिरियों सुवालु आहे त साईं यूट्यूब चैनल असां कीअं तयारु कयूं? सर अस्सलाम वालेकुम। जीअं त मां इहो ॿुधाईंदो हलां त यूट्यूब चैनल ठाहिण तमामु ॾुखी ॻाल्हि न आहे, तमामु इहो आसान कमु आहे। जंहिंखे नथो ठाहिणु अचे उहो यूट्यूब ते वीडियोस ॾिसी करे बि ठाहे सघे थो त यूट्यूब चैनल कीअं ठाहिणु खपे। हाणे यूट्यूब चैनल हर माण्हू जो तक़रीबन ठहियलु बि हूंदो आहे, पर उनखे हलाइणु सभ खां वॾो में वॾो मसइलो आहे। उन ते कंटेंट कहिड़ो हुजे, उनजी जेका रूल्स आहिनि इन जा यूट्यूब जा पॉलिसीज़ आहिनि, उहे कहिड़ियूं आहिनि का ख़बर न हूंदी माण्हू खे। पोइ उन्हनि जा चैनल बंदि बि थी वेंदा आहिनि, या पोइ वरी उहो चैनल केरु ॾिसंदो न आहे, वीडियोज़ उन्हनि जा व्यूज़ न ईंदा आहिनि उन चैनल ते। त पोइ हाणे अव्हांखे मां सिर्फ़ु इहा गुज़ारिश कंदुसि, जेके बि नौजवान असांजा आहिनि, अगरि उन्हनि जो जेको मोबाइल वग़ैरह आहे उन्हनि वटि एंड्रॉइड फ़ोन आहे, त उन तां वधीक उन्हनि खे ख़र्चे करण जी ज़रूरत न आहे। उन तां उहे यूट्यूब चैनल हलाए सघनि था पंहिंजो। उन्हनि खे सभ खां पहिरियों ॿिनि शयुनि जो उन्हनि खे ख़ासि ख़्यालु रखिणो आहे। पहिरियों इहो त उन्हनि जे वीडियो में कंटेंट कहिड़ो आहे। चैनल जेको चैनल आहे उन्हनि जो उनजो हिकिड़ो ई कैटेगरी हुजे हुनजी। त अगरि फूड जो चैनल आहे त फूड जी हलाइणो आहे, टेक्नोलॉजी जो चैनल आहे त सिर्फ़ु टेक्नोलॉजी जा वीडियोज़ हुजनि, इस्लामिक चैनल आहे त सिर्फ़ु इस्लामिक नॉलेज हुजे हुन ते। मतिलबु तव्हां जेका बि कैटेगरी खणो था उहा हिकिड़े ई चैनल ते सिर्फ़ु उन ते उहो ई कमु हुजे। ऐं ॿी ॻाल्हि इहा सर त तव्हां वटि माइक जेका बहितरीन में बहितरीनु तव्हांखे आवाज़ जी क्वालिटी खे तव्हांजी बहितर कंदी, इहा ई मेन शइ हूंदी आहे। अगरि तव्हांजी वीडियो में वीडियो रेज़ोल्यूशन ऐं वॉइस रेज़ोल्यूशन तव्हांजी ॿई सुठियूं ईंदियूं त माण्हू तव्हांजे चैनल खे वीडियो खे ॾिसणु पसंदि कंदा। अदरवाइज़ केर बि तव्हांखे ॾिसणु पसंदि न कंदो। इन लाइ तव्हां कंटेंट ऐं जेका आवाज़ ते ऐं वीडियो ते ख़ासि ख़्यालु रखो त तव्हांजो चैनल हली पवंदो। हुन में टाइम लॻंदो आहे पर हली पवंदो इंशाअल्लाह। अच्छा, यूट्यूब चैनल में साईं सब्सक्राइब असां कीअं वधाए सघूं था? सर सब्सक्राइबर वधाइण लाइ त मां तव्हांखे हिकु टिप ॾींदुमि, छो जो मां पाण चैनल हलायां थो यूट्यूब। मां जेका चैनल मुंहिंजे खे व्यूज़ न ईंदा ऐं सब्सक्राइबर बि मुंहिंजा वधीक न थींदा। 1000 हुयो सब्सक्राइबर शुरूआती ॾींहंनि में, मूंखे त उनखे 1200 करण में बि मां 3 खां 4 महीना लॻी विया। पर पोइ मां जंहिं महिल ॻाल्हि सम्झी वियुमि, पोइ हाणे मुंहिंजे चैनल ते काफ़ी डे बाय डे मां ॾिसां थो 100 प्लस 200 प्लस हाणे शुरूआती ॾींहं जा मुंहिंजा सब्सक्राइबर चेंज थियनि था पिया। उन लाइ इहो आहे त सर तव्हांजी हिकु वीडियो भली हुजे, जीअं ॿुधायोमांव कंटेंट भलो हुजे, वीडियो रेज़ोल्यूशन सुठो हुजे ऐं आवाज़ जी क्वालिटी भली हुजे। अगरि इहे शयूं तव्हांजी भलियूं आहिनि, पोइ मेन हूंदी आहे त टैगिंग। अगरि तव्हांजी वीडियो जहिड़ी कैटेगरी जी आहे उन्हनि अहिड़ी कैटेगरी खे वरी तव्हां टैग कयो। तव्हांजो थंबनेल भलो हुजे, तव्हांजी जेका हुनजो टाइटल आहे वीडियो जो उहो उन मुताबिक़ हुजे, वीडियो जे मुताबिक़ हुजे। ऐं उन सां गॾोगॾु तव्हां जेके अपलोड कयो था उहा वीडियो तव्हांजी जहिड़ी कंटेंट रखे थी ओड़ी कंटेंट खे तव्हां टैग कयो, तव्हांजी व्यूज़ इंशाअल्लाह ईंदा। मां वधीक हाणे हिन ते कुझु नथो चई सघां, जेसीं तव्हां कंदो न एसी त सम्झी था कोन। अच्छा साईं, टाइम वॉच असां कीअं वधाए सघूं था? सर तव्हांजो टाइम वॉच ईअं वधी सघे थो, छो जो तव्हां भली शइ रखो। तव्हांखो वॉच टाइम जो हुयो सुवाल, त वॉच टाइम कीअं वधाइजे? जी जी बिल्कुलु। वॉच टाइम सर जीअं मां तव्हांखे पहिरियां अर्ज़ु करे चुको आहियां त तव्हांजी वीडियो ते तव्हांजे कंटेंट भलो हुजे, वीडियो रेज़ोल्यूशन सुठो हुजे ऐं तव्हांजी आवाज़ जेका क्वालिटी हुजे उहा बि बहितर हुजे, त जेको ईंदो तव्हांजी वीडियो ते ॾिसण लाइ उहो तव्हांजी वीडियो खे ॾिसंदो, पूरो ॾिसंदो। अगरि कंटेंट बि भलो हूंदो ऐं बाक़ी शयूं बि सुठियूं हूंदियूं उहो ज़रूरु ॾिसंदो ऐं तव्हांजो वॉच टाइम ईअं ई कंप्लीट थी सघे थो। अगरि तव्हां बग़ैर कंहिं सुठी शइ जे अपलोड कंदो वेंदा वीडियो त केरु बि न ॾिसंदो। इहो तव्हांजो जेको मवादु जेको बि हूंदो हिकिड़ो तव्हांजे चैनल खे अञा बि पोइ न कंदो, हुनखे कामयाबु न थी सघंदा यूट्यूब ते। अच्छा सर, हिकु सुवालु इहो आहे त कुझु दोस्त अहिड़ा आहिनि, माना असांजा अहिड़ा दोस्त आहिनि जेके पंहिंजो यूट्यूब चैनल इस्तेमालु बि नथा करनि, उन्हनि खे एतिरी नॉलेज बि न आहे, पर दोस्त उन्हनि को मोबाइल वठी करे पंहिंजो चैनल सब्सक्राइब करनि था। उनजे बारे में तव्हां सम्झी? इहा सुठी शइ आहे सर। मां हिनखे चवंदुमि शुरूआती ॾींहंनि में हिकु तव्हां मुंहिंजी ॻाल्हि यादि रखिजो, जॾहिं बि तव्हां को वीडियो अपलोड कयो था न,
यूट्यूब चैनल ते पंहिंजी मोबाइल मां हुनखे कॾहिं बि न ॾिसो। पंहिंजी मोबाइल तव्हां हुनखे यूट्यूब वीडियो खे पंहिंजे वीडियो खे ॾिसण खां तव्हांखे मतिलबु गुरेज करणु खपे, उहो न ॾिसणु खपे। यूट्यूब ॾिसंदो आहे त तव्हांजा व्यूज़ किथां अचनि था पिया, रियल टाइम व्यूज़ जिन्हनि चइबो आहे। तव्हां पंहिंजे दोस्तनि खां मोबाइल वठो, पंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं उन्हनि जी मोबाइल तां तव्हां पंहिंजे व्यूज़ वधाइण लाइ, पंहिंजे वॉच टाइम वधाइण लाइ तव्हां ॾिसी सघो था मुख़्तलिफ़ दोस्तनि खां वठी करे। इन सां ऐं ख़ासि ख़्यालु तव्हांखे कहिड़ी शइ जो रखिणो आहे, मां अॼु तव्हांखे टिप ॾियां थो। वधि में वधि जेको तव्हां ख़्यालु रखिणो आहे वीडियो में, त तव्हां वीडियो जेका आहे उनखे दोस्तनि जी मोबाइल तां अगरि ॾिसो था अधु में न छॾियो वीडियो खे। अगरि तव्हां वीडियो खे, अगरि वीडियो 4 मिंट जी आहे, तव्हां हिकिड़े मिंट ॾिसंदो वीडियो खे ऐं वरी पोइ हलिया वेंदव, त यूट्यूब तव्हांजी वीडियो खे अॻियां रिकमेंड करणु, रीच करण खां बजाए हुनखे पोइ न करे छॾींदो त हिन वीडियो में अहिड़ी शइ न आहे जेको माण्हू हिनखे ॾिसनि, ऐं वीडियो नथा ॾिसणु चाहिनि माण्हू, इन लाइ उहा पोइ न ईंदी। तव्हां जेॾी महिल वीडियो ॾिसो था उनखे फुल टाइम ॾिसो। ऐं अगरि तव्हां वीडियो कंहिं दोस्तनि सां शेयर कंदा यूट्यूब तां, कंहिं सोशल वेबसाइट ते, पंहिंजो फेसबुक ते, व्हाट्सएप ग्रुपनि ते, त इन खां तव्हां गुरेज कयो। इहो कॾहिं बि न कयो तव्हां। अगरि तव्हांजो को दोस्त अचे थो, सिर्फ़ु क्लिक करे थो ऐं ॾिसे थो, उनजे मवाद जी शइ बि न आहे, हर कंहिंजी पंहिंजी चॉइस हूंदी आहे, ऐं उहो वीडियो बंदि करे हले थो वञे, या तव्हांजी वीडियो रीच थियणु बजाए या पोइ न अचे थी भई वीडियो, ऐं तव्हांखे कॾहिं बि इन ते व्यूज़ न मिलंदा। इन लाइ उन्हनि दोस्तनि खे मोकिलियो जेके तव्हांखे ख़बर आहे 100% ॾिसंदा, तव्हांजी पूरी वीडियो ॾिसंदा, ऐं उन वीडियो खे ॾिसण बाद तव्हांखे यूट्यूब ते वॉच टाइम बि सुठो मिलंदो, ऐं तव्हांजी यूट्यूब वीडियो खे अॻियां रिकमेंड बि कंदो ॿियनि माण्हुनि तक, त इहा वीडियो माण्हू ॾिसनि था, पसंदि कनि था, फुल ॾिसनि था पिया। इन शइ जो ख़ासि ख़्यालु रखणो आहे सर। जी महिरबानी साईं, तव्हांजी महिरबानी।